बच्चा पोछा थियो अम्मा जॾहिं मां अर्ज़ कयो उन दिल पर देर ई कान कई पंहिंजे कुल्हनि जी चादर लाहे मूंखे ॾिनई जेका तो ते रखी अथमि। मां निहारे चवंदी आ ओ मुंहिंजा दिल पर बचड़ा जी मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजा बचड़ा जंहिं पंहिंजे कुल्हनि जी चादर लाहे तोखे पंहिंजे अमड़ ला ॾिनी आ अहिड़े करीम मुस्तफ़ा जे मथां कलमो न पढ़ंदासीं त काॾे वेंदासीं। अकेलो तोखे पे मनो कया हाणे मूंखे भी वठी हल सजी जिंदगी इन दिल पर जे कदमन में खिदमत में गुजारे छॾींदासीं। जॾहिं मुसलमान थी मोटंदी आ ओ मुंहिंजा दोस्त वेठी घर में हूंदी आ लेकिन उकीर पिरीअ जी हूंदी आ जेॾी महिल बच्चो घर में अचे अमड़ जूं अखियूं आतियूं लॻियूं पयूं हन अमड़ अखिड़ियुनि मां नीर पे थी हारे अम्मा ॾे ख़बर छा थियो आ ओ बच्चा कहिड़ी ॻाल्हि थो पुछी सचल साईं चए थोरो दराज़नि में अचो त मां ॿुधायांव त छा पियो थिए। सचल साईं छा चयो त पंहिंजी मां बच्चे खे छा पई चवे हाय अखियां अल्लाह ला वञी बेबस लॻियां हाय अखियां अल्लाह ला वञी बेबस लॻियां जो लॻियां दिल भर ते देना जो लगियां आका तेरे नाल अखियां अल्लाह ला वनी बेबस लगियां इना अखियां दा मुल है महंगा मुल है महंगा मुल है महंगा है मुल है महंगा जो लगियां दिल बरते देना है अखियां अल्लाह ला वनी बेबस लगियां। कसम तोखे पंहिंजे पैदा कंदड़ जो मुसलमान हाँ मते हथ रखी ॿुधा जेको परावन सां एॾो प्यार कंदो वा उहो पंहिंजनि सां केतिरो प्यार कंदो हूंदो। जेको धारियनि जी गैरनि जी तकलीफ़ बर्दाश्त करे कोन सघंदो आहे उहो पंहिंजे ग़ुलामनि जी तकलीफ़ कीअं बर्दाश्त कंदो। यकीन न चई त सिधो अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे दरबार में था हलूं उन मुंहिंजे महबूब करीम जी प्यारी कुंवार ईमान वारनि जे अमड़ खां था पुछूं त अमड़ी ॿुधा मुंहिंजो महबूब पंहिंजे ग़ुलामनि सां कीअं प्यार कंदो आ। मुझी अम्मा आयशा सिद्दीक़ा सुनी फरमाईंदी आ मूंखे पैदा कंदड़ परवरदिगार जो कसम आधी रात जो ॾिसंदी हां मुंहिंजो महबूब बिस्तरे ते कोन हूंदो आ मुसल्ले ते हूंदो आ नमाज़ में शुरू हूंदो आ अखिड़ियुनि मां लुड़क वॾ फुड़िए मींहं वांगुरु वसंदा आहिनि ईअं महसूस थींदो आ ॼण सावण जो मींहुं वसी रहियो आ क़याम में त क़याम में रुकूअ में त रुकूअ में सजदनि में त सजदनि में अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमाईंदी आ हबीबन करीमन जा हथड़ा भी बिही बिही सुजी विया पेरड़ा भी सुजी विया रोई रोई सिसकिन जा आवाज पई ॿुधा इंतजार में बीठी हां त मुंहिंजो घोट सलाम वराए त अर्ज़ कयां हबीबन सलाम वरायो अर्ज़ कयमि मुंहिंजा सुहिणा आधीअ जो थी एॾो रो छाजे ला था अल्लाह तव्हांखे इमामुल अंबिया बनायो आहे अल्लाह तव्हांखे सरदारुल अंबिया बनायो आहे अल्लाह तव्हांखे जन्नत जो मालिक बनायो आहे जन्नत जो दरवाज़ो भी मुंहिंजा महबूब तोला खुलंदो ॾिस थधड़ी हीर खुलिया या थधड़ी हीर ॿुधा वई थी त कनेक्शन मदीने वारे सां मिलियो ओ लगी ॾखिण जी हीर मारूम जमीर हाय लगी ॾखिण जी हीर मारूम जमीर ओ आओ हिते बंद में बंदियाणी आहियां हाय लगी ॾखिण जी हीर
मदीने वारे घोट सां कनेक्शन मिलियो थे। ओ मुसलमान तोखे मुबारक आ। मुझो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी कुंवार फरमाईंदी आ जरे हबीबन जी खिदमत में अर्ज करे बस के मुझे आका फरमाए आयशा तू सब कुछ सच थी चवी पर जेडी मल मां मुस्तफा के पाजा गुनाहगार उम्मती याद ईंदहन त मां मुस्तफा जा गोढ़ा पाण ही कंट्रोल खां बाहर निकरी वेंदहन। हाणे खुद बुधा त गोढ़ो पंहिंजे वस में आहे जे वस में आहे तने खुशी में त गोढ़ा गाड़े ॾेखार। गोढ़ो उन महिल ॻणंदो आहे जॾहिं अंदर में को दर्द थींदो आहे। मुंहिंजो मदीने जो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ुलामन सां ईअं प्यार कंदो थे। ओ मुसलमान तूं असां भी रात जो रोंदा हूं छाजे लाइ नौकरीअ जे लाइ रोंदा हूं के नौजवान छोकिरीअ लाइ रोंदा वतन के बनीअ जे एकड़ लाइ रोंदा वतन के प्लाट लाइ रोंदा वतन को कंहिंजे लाइ रोए को कंहिंजे लाइ रोए रोए त मुंहिंजो मदीने जो घोट बीठो पर कंहिंजे लाइ जो गुनहगार उम्मत लाइ पो जेको मुंहिंजो पुनल आधीअ जो उथी तोला रोए दुआऊं घुरे पो मुसलमान छा उन महबूब खे विसारण इहो तुंहिंजे असांजे ज़मीर जे बराबर आहे? ईमानदारी सां ॿुधा सच्चाई सां ॿुधा मिटन खे बि कोन था विसारियूं जिथों बि मिटन जो कार्ड पहुचे। हींअर मुंहिंजो दोस्त पडीदन जो बि ॾिसां थो वेठो आहे न आयो आहे न छो आयो आहे हिकु त हुनजो हू न्याणो हो ईअं न साईं हिकिड़ो तालुक हो हुनजो पर पोइ बि आयो आहे उहो न्याणो त वियो पर पोइ बि आयो छो त माइट नाराज़ न थियनि। ओ मुंहिंजा दोस्त माण्हू मिटन जो सॾु ईंदो आहे त ज़ोरीअ वेंदो आहे छो त मतां माइट रुसी वञे माइट बि न रुसे दोस्त बि न रुसे छो यार माइट रुसी वेंदो त मज़ो कोन थींदो दोस्त रुसी वेंदो त मज़ो कोन थींदो। ओ मुसलमान 5 वक़्त मस्जिद मां तोखे रब जे दरबार मां सॾु तो थिए कॾहिं फिक्र बि कयो अथई त रब जो सॾु न वराईंदुसि त रब रुसी वेंदो? ईमानदारी सां सोच हिकिड़े मिंट जे लाइ सोच मिट भी न रुसे दोस्त भी न रुसे बाक़ी जे खुदा रुसे मदीने वारो रुसे त भले रुसे आहीं केर मुसलमान अफ़सोस आहे मुसलमान अफ़सोस आहे मुसलमान इहा तो असांजी मुसलमानी कान्हे का इहा तो असांजी मुंहिंजा दोस्त ईमान जी निशानी कोन्हे का। ईमान वारो त उहो हूंदो आहे जेको चवंदो आहे दुनिया रुसी वञे रब जो कसम हिकिड़ो मदीने वारो घोट न रुसे। ओ मुसलमान पंहिंजे महबूब मुस्तफ़ा सां प्यार कर मुंहिंजे ख़ुदा सां प्यार कर मुंहिंजो ख़ुदा तो सां प्यार थो करे मुंहिंजो मदीने जो मीर तो सां प्यार थो करे। मोटी साॻी जॻह ते पहुचां हे ॿियो प्रोग्राम आहे मेराज जो किसो त मां अञा शुरू ई कोन थो कयां त कलाक अॻे ई हिन चरे जा पूरा थी था वञनि। अञा साॻी ॻाल्हि जेका खई हुयमि उहा अध में पई आहे तव्हांखे उते ई थो पहुचायां। कहिड़ी ॻाल्हि यादि आहे या विसरी वई? हेॾो फ़कीर शाहिद लाहिरी जे आहे त झटि ॿुधाईंदो तव्हां पोयनि खां थो पुछां यादि अथव? न यादि कान्हे। सुबुह थींदो सियालनि फ़कीरनि सिराइनि खां माण्हू एॾो ख़बर मौलवी आयो हा यार मौलवी आयो छा चई कहिड़ी ॻाल्हि पिया पुछंदई यार बसि मट भंज छोड़ियुसि अबा तू पंहिंजा दिला सुक करीं त मौली तुंहिंजा मट छो बने आके भला क्या आखियुसि यार खुदा दी कसम आखियुसि ॾाढा पर आखियुसि अलाए छा। ओ मुसलमान ईअं न कर ओ मुसलमान ईअं न कर वेहीं त दिल जे हुज़ूर सां वेह दिल खे हाज़िर करे वेह अहिड़ी दिल हाज़िर करे वेह जो जिस्म तुंहिंजो हिते हुजे दिल तुंहिंजी मदीने में हुजे। ॻाल्हायो बि मूं आहे ॿुधाई बि मां थो ते जेॾी महिल अर्ज़ पे कयूं त मलाइकनि चए अल्लाह जे ज़िक्र जूं लोलियूं ॾिनियूं सोणो इब्राहिम अलैहिस्सलाम बि ज़िक्र में गॾु शुरू थी वियो। अधे सिंधी टोपी वारे मुंहिंजे आॾो ओबासी बि ॾिनी हा करे कंध बुलो ॾींहुं ॿुधाई त मां जाॻां बि थो मां ॿुधां बि थो पर निंड बि कयां थो। नालो कोन खणंदुसि वरी सुभाणे सभई चवंदो मुंहिंजे वेझो वेठो आहे बसि नालो हाणे निहारियई ओॾो कोन थो मतां हुनखे ॾुख थी पवे। मुसलमान गौर कयो सुणे इब्राहिम अलैहिस्सलाम तवजह कयो जेॾी महिल फ़रिश्तनि ज़िक्र जे ॾिठो त मौज में अची वियो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम तूं में अची वियो आहे।
छामी अची वयो तू ही तू में अची वयो मलाइकनि यकदम पंहिंजो ज़िक्र बंद कयो इब्राहिम अलैहिस्सलाम उन इश्क जे मुंहिंजा दोस्त उन इश्क जे मंज़िल मां ईअं टप ॾेई उथियो जीअं माण्हू ख्वाब मां उथंदो आहे फ़रिश्तनि ॾे निहारे चई ओ अल्लाह जा नेक बानो केॾो न तव्हांजो आवाज़ मिठड़ो केॾो न तव्हांजे आवाज़ में दर्द हिकिड़ो तव्हांजो आवाज़ मोहे थो वरी जो सोणे रब जो ज़िक्र था कयो त असांजी दिलि उहो यार ड्रोहे थो देर न कयो वरी ज़िक्र कयो हो त मलाइक हुया इंसानी सूरत में आया हा आज़माइण आया हुया निहारे चयूं असांजे ज़िक्र जो टाइम पूरो थी वियो चई ईअं न कयो मूंखे ॾाढो मज़ो थो अचे चई मज़ो मुफ़्त में कोन थींदो जेकॾहिं असांखां ज़िक्र कराइण थो चाहे पोइ सौदो करे असां चई सौदो करण जे लाइ तयार हा छा खपई चई जेको वणई सो ॾे चई जेतिरो मुंहिंजो माल गऊं ऐं बकरियूं बीठियूं आहिनि हे मिड़ई बकरियूं मूं तव्हांखे ॾिनियूं हाणे ज़िक्र कयो वरी फ़रिश्तनि तूं ही तूं कई अल्लाह चओ अल्लाह अल्लाह मुंहिंजा दोस्त जेॾी महिल तूं ही तुंहिंजी ॿोली लॻी वई सुणो इब्राहिम वरी ज़िक्र कंदे मौज में अची वियो इन करे त सचल चयो न छा चई चओ अलाए हिकु अलह कनू में डरदी हाँ माही यार दी घड़ोली भरदी हाँ इब्राहिम इन्हनि सां छो दिलि लॻाई थी चई इन करे जो यार जो नालो था मां उन्हनि तां घोरी मत घोरी पुंढल तो त घोरी ओ मुंहिंजी दिलड़ी खणी वए ज़ोरी ओ मुंहिंजी दिलड़ी लुटे वए ज़ोरी जेके महबूब जो पैगाम आणींदा आहिनि उहे केॾा मिठा हूंदा आहिनि इहा नौजवान खे ॻाल्हि ॾाढी वणी हा यार मूंखे बि हू वणंदो आहे हाणे त मोबाइल जो आई त उन्हनि वीचारनि जो धंधड़ो बि ख़तमु थी वियो ओ चरिया जेको दुनिया जे यार जो न्यापो आणींदो अथई त दिलि ठरंदी अथई ॿुधाए जॾहिं न मदीने वारे यार जो न्यापो ईंदो त हुनजे दिलि जो मक़ाम छा हूंदो इन करे सचल साईं चयो छा चई हिकु अल्लाह कनो में डरदी हाँ माही यार दी घड़ोली भरदी हाँ ओ यार दी घड़ोली भरदी मौला यार दी घड़ोली भरदी हाँ यार दी घड़ोली भरदी हाँ हिकु मौला कनो में डरदी हाँ माही यार दी घड़ोली भरदी हाँ ये शहर छो चए में ख़बर पोई त सचल जो अकीदो मुलन वारो आहे या आशिकन वारो आहे खबर पवे याद रख ओ मुझे महबूब सुबहानी सुने दिल पर दस्तगीर जा मुरीद ओ सजन साईं जा मुरीद ओ पीर मिठा जा मुरीद ओ मशहूरन वारे जवान जा मुरीद ओ लोढ़े वारे पीर जा मुरीद ओ अल्लाह जे वलियन जा मुरीद तोखे मुबारक आ हे ओ रस्तो रब तोखे ॾिनो आ जेको खुदा खे भी वणंदो आ मुझे मुस्तफा खे भी वणंदो आ ए मुलन वारो रस्तो कोने बुद्ध त सचल जो अकीदो छा है चेतो पीर पीरा हजरत मीरा नाम गिथे जंजे टुटन जंजीरा नाम गिथे जंजे टुटन जंजीरा ओ पीर पीरा हजरत मीरा नाम गिथे जंजे टुटन जंजीरा नाम गिथे जंजे टुटन जंजीरा मैं मुर्शिद 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 मैं कामिल मुर्शिद कर दी हाँ माही यार दी घड़ोली भर दी हाँ मानू चौंदा ने सजन साईं जा मुरीद चरिया हन रुगी हक सजन साईं हक सजन साईं ओ असां चरिया ना आहियूं चरिया जे मुंह चवन से चरिया आहिनि पाण चरिया जे मुंह चवन से चरिया आहिनि पाण कहिड़ी तन खे जान ओ शाहिद दाहिरी इन इश्क जी ओ पीर पीरा हजरत मीरा नाम गिथे जंजे टुटन नाम गिथे जंजे टुटन जंजीरा मैं मुर्शिद कामिल कर दी हाँ माही यार दी घड़ोली भर दी हाँ अन्या बुधो अकीदो सचल जो हसन हुसैन अली दा जाया बार उम्मत दा सिर ते चाया बार उम्मत दा सिर ते चाया मैं हैदर 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 मैं
अली अली बस कर दी हाँ माही यार दी घड़ोली भर दी हाँ मैं हैदर हैदर कर दी हाँ माही यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी मौला यार दी घड़ोली भर दी हाँ एक रब कनू मैं डर दी हाँ माही यार दी घड़ोली भर दी हाँ सचल सारा नूर इलाही अली वली दी है हमराही अली वली दी है हमराही हाणे ईमानदारी सां ॿुधा त अलीअ खे ऐं वलीअनि सां प्यार केरु कंदा आहिनि जे हूअं पक न थियई न मुझे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ही हदीस ॿुध मस्जिद नबवी जे अंदर जेॾी महिल मुनाफ़िकनि पंहिंजी हदूं किरास कयूं त ख़बर त सोहणे खे असांजी बि कान थी पवे मुझे महबूब पर्दो पे रखियो लेकिन उहा घड़ी आई जो मुझे मुस्तफ़ा चयो फलाणा पुट फलाणे जा मुनाफ़िक उथी बि ओ फलाणा पुट फलाणे जा उथी बि मुझो मदीने जो घोट नाला पीउ सूदो वठंदो उनखे उथारींदो जेॾी महिल वियो जेॾी महिल मुझे महबूब जे सहाबा ॾिठो उन्हनि जूं दिलियूं ठरी पयूं हिकिड़े सहाबी अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह मुझा पुनहल तो ता घोर मुझो अबो ऐं अम्मा कुर्बान कया मुझा पुनहल तो मुस्तफ़ा के त रब पढ़ायो आ तो महबूब खां त मुनाफ़िक ॻुझा कोन्हनि पर पिरी असां मुनाफ़िकनि खे कीअं सुञाणो मुझे मदीने जे मीर फरमायो जे मुनाफ़िक खे सुञाणण जी कोशिश था कयो त जिते बि मुझे अलीअ जो कसरत सां ज़िक्र कंदो जेको मुनाफ़िक हूंदो उन जो बूथ ख़राब थी वेंदो हदीस ला युहिब्बु अलिय्यम मुनाफिकुन वला युबग़िदुहु मोमिन मुझे मदीने जे साईं फरमायो त मोमिन कॾहिं बि अलीअ सां बुग़्ज़ कोन रखंदो ऐं मुनाफिक कॾहिं बि अलीअ सां प्यार कोन कंदो पक थी न पधरिया पुछो ओ जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओ हथ मथे करे सुभान अल्लाह हिते सभई मौला ई वेठा आहिनि मोरा पटर वारा माइट हथ मथे कर तूं बि ईअं न कर पटर में कटड़ू घणा आहिनि उन्हनि जो असर त कोन थियो अथई न ओ जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओ हथ मथे करे जंहिंखे जन्नत वञिणो आहे पार ओ हथ मथे करे छो त टिकेट जन्नत जी सुणो हैदर आॾींदो पंहिंजे हथनि सां पाण वंडींदो जंहिंखे उन जन्नत वञण लाइ तयार उहो हथ मथे करे जंहिंजो मौला अलीअ सां प्यार इन करे चयमि त मुंहिंजे पट जो दोस्त आहे न उनखे ख़बर हुजे त हीउ चरियो रुॻी पट में अली अली कोन थो करे पर झंग झर में अली अली कंदो अली अली छो कंदा आहियूं भला छो कंदा हूं चो इन करे ओ अली अली करे मोमिन दिल ठरी पवंदई अली अली करे मोमिन दिल ठरी पवंदई दिल ठरी त मदीने ओ दिल ठरी त मदीने वाग वरी पवंदई अल्लाह वरी पवंदई अली अली करे मोमिन दिल ठरी पवंदई सागी जगह ते मोटी हल इब्राहिम अलैहिस्सलाम बकरिन जो वल्लर ॾिनो मलाइकन वरी ज़िक्र जी गूंज कई ॾिठो इब्राहिम अलैहिस्सलाम मौज में अची वियो वरी ख़ामोश थी विया इब्राहिम अलैहिस्सलाम निहारे चयो ईअं न मारन रीत ईअं न कयो रब जो मिठड़ो ज़िक्र वरी कयो मलाइका इंसानी सूरत में आयल हुया चयो ओ अल्लाह जा नबी इब्राहिम ज़िक्र त वरी कंदासीं पर माल ॾे चई आघारो बकरियूं सभई ॾिनियूं माव हाणे जेके ही समय ढगियूं बीठियूं आहिनि ए हड़ई कायो पर रब जो ज़िक्र त कयो मियां मदद अली मता तू समझी त मूं ज़िक्र जी महफ़िल को ठाही आहे 2 लख ख़र्च कयो आहे इहे 2 लख ख़र्च न कयो अथई पर 2 अरबनि जो सवाब रब खां वरितो अथई
हेतरी दिलियूं जेके ठरी पयूं हन जिन जूं वागू मदीने वरी पयूं हन मैं मरहूम गुलाम रसूल भी कब्र मां दुआ कंदो हुंदई त मौला मुझे भाव के आबाद कजा जहे आशिकन चरन के घुराए हेड़ियूं इश्क जूं महफिलूं कई जो जमीन भी मुझे ला दुआऊं पई घुरे सोने इब्राहिम अलैहिस्सलाम गौन जा वल्लर मलाइकन जे हवाले कया वरी अचे जिक्र में लगा जिक्र कंदे कंदे ॾिठो इब्राहिम मौज में अची वियो वरी चुप इब्राहिम अलैहिस्सलाम चयो इएं छो था कयो चो तुंहिंजो किरायो पूरो थियो ॾे त वधाऊं इब्राहिम चयो ॻाल्हि ॿुधो गऊं भी सभई ॾिनियूं माव बकरियूं भी सभई ॾिनियूं माव हाणे ॻाल्हि ॿुधो चयो हा हाणे छा थो ॾी चई तव्हांखे भला इन्हनि बकरियुनि ऐं गऊंनि जे चारण जे लाइ धनार त खपे चई हा असांखे खपे चई भला मां पंहिंजे पाण खे धनार जे हैसियत में तव्हांखे हवाले थो कयां रब जो ज़िक्र ॿुधाए जेडी मल सोने इब्राहिम अलैहिस्सलाम माल जो सौदो करे छड़ियो जेडी मल जान जो सौदो करे बस कए अल्लाह अर्श ते निहारे मलाइकन चयो मुंहिंजा रब बेशक तू जानी तो तुंहिंजा दीवाननि खे काई परवाह कान्हे का न दुनिया जी न दौलत जी उन्हनि जे अंदर में रुगी हिकड़ी तमन्ना है त राज़ी थे त सुनो रब राज़ी थी पवे तो मुंहिंजा दोस्त ये जेका तो जो महफिल कोठराई है यकीनन ही महफिल अल्लाह जे रज़ा जे ला कोठराई थी अल्लाह जो कुरान तिलावत थियो मुझे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो हदीसूं मुझा दोस्त बयान थियो टाइम तमाम घणो थिया हे चरियो ये पांजे बेखुदी में पे हलियो आ पर जे सच पुछी त ये कोन हला पर मुझे मालिक हलायो आ इंशाअल्लाह ताला जिंदगी रही वरी कह बे मोड़ ते मेरा जे मुस्तफा जो किसो सजो अदमा शुरू ही कोन करे सघियो मैं अली मदद अली सियाल अल्लाह ही अल्लाह जो रसूल कंदो रब तुंहिंजो ही खैर क़बूल कंदो मुंहिंजा दोस्त मदीने वारे घोट जा आशिको ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं चाहियो था त तव्हां दुनिया जे अंदर भी पंहिंजे घरनि खे जन्नत बनायो त ॻाल्हि ॾुखी कान अथव सौदो सस्तो ई सवलो अथव पंहिंजे घरनि खे जन्नत बनाईंदासीं हा जन्नत बनाइण सवलो आहे जेॾी महिल न राति जो घर में सुम्हो त निंड करण खां पहिरीं सभिनी बचड़नि खे 10 मिंट रुगी ॾियो भला 5 मिंट मता तव्हां यार मसरूफ़ घणा हुजो 5 मिंट बचड़नि खे ॾियो छाजे लाइ उन बचड़नि खे ख़ुदा जे मोहब्बत ऐं मदीने वारे घोट जे इश्क जी का हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए नंढड़नि वॾड़नि सभिनी खां पुछो बाबा तो निमाज़ पढ़ी आहे न्याणीअ खां पुछ अम्मा निमाज़ पढ़ी थी ज़ाल खां पुछ मुंहिंजी बिठड़ी कुंवार तो निमाज़ पढ़ी आहे कुझु दोस्त हिकिड़ो मौलवी साहब हो नालो कोन थो खणा मूंखे चई यार ॻाल्हि ॿुध तूं जेको न तकरीर में तो चवे माइन खे तो वरखलाईंदो थी त मुंहिंजी बिठड़ी कुंवार जे तोखे रब माई सुठी ॾिनी आहे त ज़रूरी त कोन्हे त सभिनी खे सुठियूं हुजनि मुंहिंजो भला मां दुआ थो घुरां तोखे का कसी मिली वई आहे छा जे मूं सां हे नचो मूं चयो तोसां नचो कोन्हे तो पंहिंजे लाइ नचो पाण पैदा कयो ओ मुंहिंजा दोस्त तू रंग दे न निहारींदो कर कद दे न निहारींदो कर उन जे सुहिणे अखलाक दे निहारींदो कर औरत उहा वफादार आ औरत में अल्लाह उहा मोहब्बत रखी आ औरत में अल्लाह उहा सच्चाई रखी आ औरत में खुदा उहो मोहब्बत जो जज्बो रखियो आ जो केॾी बि औरत घर में बीमार पई हुजे आज़माए ॾिस तू रुगी कूड़ जो ॿाहिरों घर में औरत वीचारी बुखार में ॾके थी पई तू रुगी ॿाहिरों कूड़ जो दर अंदर टपी टे पहिरीं जहिड़ो मुंहुं करे कर तो वीचारी ज़ाल उन महिल उथंदी पंहिंजे बुखार खे छॾींदी पंहिंजे मजबूरीअ खे छॾींदी अचे तोखे चबणंदी ओ वरियाम जा पीउ ॾे ख़बर ख़ैर त आहे न त तप थियो अथई छा ओ वरियाम जा पीउ तोखे मथे में सूर आहे बसि तूं देरि न कर तूं रुगी कूड़ जो कर वीचारी पंहिंजो बुखार छॾींदी उन जो उन महिल चांहि काढ़ींदी पाणी खणी ईंदी तोखे मथे खे ज़ोर ॾींदी पोइ पंहिंजे ज़मीर खां पुछजांइ त प्यार तो में वधीक आहे या औरत में वधीक आहे ऐं तोखे कूड़ जो बुखार हुजे ज़ाल वीचारी सच में मथे के हथ ॾेई वेठी हुजे ऐं उनखे ॾिसी करे चवंदी हाँ अॼु वरी को न को बहानो कयो अथई कोन को ढंग ऐं ख़ुदा जा बाना इहा औरत मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकु औरत जेकॾहिं घर में नेक थी पवे त पीढ़ियूं सुधरी पवनि छो त जेका औरत ॿुध त औरत जो मर्द जे ज़िंदगीअ में कहिड़ो किरदार आहे हिकु अल्लाह जो वली आहे
वरी शुरू एक अल्लाह जो वलिया वली हुजे पीर हुजे मौलवी हुजे मुड़स मुड़सा ज़ाल ज़ाला ज़ाल मुड़स गॾ में वेठा हन पाण में खिलंदे खिलंदे ज़ाल थी चवेस ओ मुंहिंजा दिल पर घोट मुड़स बि नेका चवे थो जी चवे मुंहिंजी सुहिणी कुंवार हूरुन खां वधीक सुहिणी मुड़स ज़ाल खे चवे हूरुन खां वधीक सुहिणी उन जो अंदर ठरी पवे ज़ाल चवे जी चवे मुंहिंजा घोट मर्द जो अंदर ठरे हे हिक ॿिए जो अंदर पिया ठारीन रब जी ज़ात राज़ी थी मलाइकनि खे हुकुम पियो करे हे कचहरी पे था कनि तव्हां नेकियूं लिखंदा वञो जो मुझे मुस्तफा जा गुलाम ज़ाल मुड़स खिली ॻाल्हाईंदा हन फरिश्ता नेकियूं लिखंदा हन अबे अम्मा जो तो मटु ही कोन्हे को पर अबे अम्मा जो अदब सब को कंदो आहे ज़ाल खे ईअं ॾिसंदो आहे जीअं कांउ अक मकड़ खे ॾिसंदो आहे खुदा करे का ॾींगी बाई मिलई जेका पोपटिन ते नचा वई त ख़बर पवई ये सादड़ियूं मिलियूं थई तॾहिं बि तो टी फू करी उन्हनि हिकु औरत पंहिंजे मुड़स खे चयो मुंहिंजा जानी जीव मुंहिंजा जानी अल्लाह जे ज़ात तो ते कई आहे महिरबानी चई बेशक कई आहे केॾी केॾी महिल पंहिंजे ज़ाल खे ज़ाल थी चवे मुड़स खे मुंहिंजा सोना इहा जेका रब तोखे मंज़िल अता कई आहे इन में अधु सरासर मुंहिंजो आहे मुड़स खिली थो चवेसि इहो वरी कीअं चई सोना अधु मुंहिंजो आहे चई जानी ॿुधाए तुंहिंजो अधु कीअं आहे चई अधु मुंहिंजो आहे जे मां अधु खणा न त तूं उॾामी कोन सघंदे खिली चई ॻाल्हि ॿुध हाणे घणेई हवाल कई पंहिंजो अधु खण चई पक्की ॻाल्हि आहे चई पक्की ॻाल्हि आहे खिलंदे खिलंदे ॻाल्हि तो ॿुधाई ॿुध ज़ाल के चई भली खण कचहरी हुई मुड़स बि भोगन में ज़ाल बि भोगन में वक्त गुज़री वियो ज़ाल के दिमाग में ॻाल्हि हुई कुछ ॾींहं गुज़रिया जंहिं वक्त में उन औरत जे मथां गुस्ल वाजिब हुयो उन गुस्ल वाजिब हुअण जे सूरत में गुस्ल वाजिब हो उन गुस्ल वाजिब जे सूरत में उन औरत छा कयो अन्न त हुन ॾींहं जो कढी छॾियो हो रुगी मुहरी उखरी मुहरी अॻ में हूंदी हुई न उखरी मुहरीअ में उखरीअ में अन्न पियो हो रुगी गुस्ल वाजिब जे सूरत में उन हिकिड़ी मुहरी खणी रुगी उन उखरीअ में हई वरी बस करे वरी हस्बे मामूल पंहिंजे ज़िंदगीअ में विझी सींजी अडड़ो पो छॾियईं अनड़ो पो छॾियईं पैद में अटड़ो अन्न खे मुंहिंजा दोस्त उन जंड में पीही करे गोहे मानी पचाई जीअं जो मुड़स हा मानी खाधी लुकमो अंदर लहंदो वियो वियो मस्जिद में फजर जे नमाज़ ते ॿे पहिरीं ताईं कोन मोटियो ज़ाल खे पक थी वई त हाओ टे पहिरीं ताईं कोन मोटियो मग़रिब ताईं कोन मोटियो इशा ताईं कोन मोटियो ज़ाल खे पक हुई ढर ॾिनई चई ढर थी ॾियांसि जेॾी महिल इशा गुज़री वई चयो त मुंहिंजा दोस्त नेकनि खे रब ज़ालूं बि नेक ॾींदो तू नेक थी ईअं न चओ त मूंखे ज़ाल नेक कान्हे का तू छो नथो नेक थी तोखे कंहिं छॾियो आहे हज़रत अली अलैहिस्सलाम फरमायो त अल्लाह जा माना चवंदो हुई त को अहिड़ो मिले जो बस उनखे ॾिसां त मदीने वारो यादि अचे सोणे अली फरमायो तू अहिड़ो छो नथो थी त दुनिया तोखे ॻोल्हींदी वठे तू भी तो थी सकी तो न तू पान केड़ो छो नथो बनाए बहरहाल मुंहिंजा दोस्त इशा जो टाइम गुज़री वियो नेठ ज़ाल के खबर हुई न्यापो मोकिले ओ मुंहिंजा दिल भर घोट वञे त मस्जिद में ज़ारो कतार रोई रहियो आहे ताहू कूकू करे रहियो आहे प्यार में भाकड़ो पाए चए थी मुंहिंजा घोट ॾे खबर अॼु एॾो ज़ारो कतार रोई रहियो आहे रोई चवे थो मुंहिंजी सुहिणी कुंवार मूंखे ख़बर ई नथी पवे ज़ाहिरी को ॾोह बि कोन कयो अथमि कंहिंजो हक़ बि कोन खाधो अथमि कंहिंसां ज़ुल्म बि कोन कयो अथमि कंहिंखे गारियूं बि कोन ॾिनियूं अथमि गिला बि कान कई अथमि कूड़ बि कोन हया अथमि पर ख़बर नाहे फजर खां वठी करे हूअं जीअं निमाज़ ते ईंदो हा अल्लाह अकबर कंदो हा बीठो मस्जिद में हूंदो हा दीदार काबे जो कंदो हा नमाज पढ़ी करे जेडी मल अतहियात में वेहंदो हा अस्सलामु अलैका अय्युहन नबी चवंदो हा बैठो मस्जिद में हूंदो हा दीदार मदीने वारे जे गुंबज़े खज़रा जो कंदो हा
मुझी जिंदगी ये गुजरी रही हुई अज फजर जी नमाज ते आयुस नमाज शुरू कयम नमाज में करार कोन आयो वरी कुरान पढ़ियम करार कोन आयो बे पहरिए ते रोई रोई हाल हीणो थियो बे पहरिए में मज़ो न आयो टे पहरिए में मज़ो न आयो इशा गुजरी वई आ मुखे मज़ो ही कोन थो अचे रोआ इन करे थो त मुंहिंजा रब मुखे माफ़ी दे अलाए कहिड़ो ॾोह थियो आ ज़ाल भाकड़ो पाए चवेस थी ओ मुंहिंजा घोट तो कोई ॾोह कोन कयो आ चई पोइ मूं सां ही ज़ुल्म कंहिं कयो आ चई मूं कयो आ चई छा कयो अथई चई यादि कर मूं तोखे चयो हो त तुंहिंजे इन इबादत में मुंहिंजो हिसो आ तो चयो पंहिंजो खण मुर्गी पंहिंजो हिसो कढी छॾियो आ मुड़स खे यादि अचे वई चई मुंहिंजी सुहिणी कुंवार अल्लाह तोखे इरा मंज़िल ॾिनी आहे चई हा ॾिनी आहे चई ॿुधा कयई छा चई ॿियो कुझु बि कोन कयुम ज़िंदगी ईअं गुज़ारियम वुज़ूअ खां सवा कॾहिं पलीअ मां अन्न कोन कढियुमि वुज़ूअ खां सवा उखरी मुहरीअ में कोन विधुमि वुज़ूअ खां सवा कॾहिं जंड कोन पीठुमि वुज़ूअ खां सवा कॾहिं अटो कोन ॻोठुमि वुज़ूअ खां सवा कॾहिं मानी कान पचायमि क़ुरान जे तिलावत खां सवा कॾहिं तुंहिंजे आॾो मानी कोन रखियमि तू मानी खाईंदो है मां कुरान पढ़ंदी हुयसि तू कम ते वेंदो है मां कुरान पढ़ंदी हुयसि रात ॾींहुं मदीने वारे ते दुरूद ऐं कुरान जूं लोलियूं ॾींदी हुयसि ज़िक्र में ज़िंदगी गुज़ारींदी हुयसि बस मुंहिंजे दिलि में ख़्याल आयो त पंहिंजी मंज़िल तोखे ॿुधायां मतां तुंहिंजे दिलि में ख़्याल अचे ॿियो कुझु बि कोन कयुमि जंहिं वक़्त में मुंहिंजे मथां गुस्ल वाजिब हुयो मुंहिंजे लाइ विझणु ज़रूरी हुयो उन सूरत में रुगी हिकिड़ी मुहरी उखरी जे अन्न में हयम वरी बस करे वरी सॼो कम कुरान पढ़ंदे कयो थम ई जेको कुछ तोखे नुक़सान थियो ने हिकिड़ी मुहरीअ जो थियो आ हाणे ॿुधा जेकॾहिं हिकिड़ी मुहरी औरत पलीताईअ में अन्न में हणे त मुड़स जी विलायत सरज़द थी वञे मुड़स जी विलायत बिलाक थी वञे तुंहिंजे असांजे घर वारनि जो छा हाल आहे उन्हनि वीचारनि खे त पूरी विझण जी बि ख़बर कान्हे का असां पंहिंजे औरतुनि खे एतिरो बि कोन सेखारियो आहे त अल्लाह जूं बानियूं न नाखुननि ते रोगन न हणो जंहिं औरत जे नह ते रोगन लॻल हूंदो आहे मुस्लमान ख़बर अथई उन जो तड़ ई कोन लहंदो अथई उन जो वुज़ू ई कोन थींदो आहे छो हिन रोगन जो अलॻि वजूद आहे मेहंदी लॻल हुजे मेहंदीअ सां कोई फ़र्क़ु कोन पवंदो पर जे नह ते रोगन लॻल आहे औरत वुज़ू थी करे त वुज़ू बि कोन थींदो जंहिंजो वुज़ू कोन थींदो उन जो तड़ किथां लहंदो असां वरी बहराड़ीअ जा माण्हू शादी थींदी त वॾी रोगन जी गोॾे जॾहिं शीशी खणी ईंदासीं त मुंहिंजा पुट अछो मोह पंहिंजो कर ऐं वञण सां घोट वटि पहुचो त जेको खाओ सभु सुभान अल्लाह लॻो पियो हुजे ओ मुस्लमान पंहिंजे नियाणियुनि जी तरबियत कयो इहो छो असां ज़ुल्म था कयूं इन करे जो असां ख़ुदा जे नबी जे दीन खां परे थी विया आहियूं दुनिया वारनि सां प्यार कंदासीं दुनिया वारनि जी ख़बर लहंदासीं पर आलिम दीन ते नज़र पई जीअं कांव जी अक मकड़ ते नज़र पइजी वई न ईअं असां नज़र कंदासीं इहो त मुल्लो हेड़ो आहे ओ चरिया ईअं त चवी थो मुल्लो पर निकाह महिल पोइ चाचे वली दाद खे वठी अची है न मुले खे छो वठी आयो निकाह जी ज़रूरत है साईं मौलवी साहब अचे निकाह हेड़ो पढ़ाइजो जेॾी महिल को मैयत थी साईं मौलवी साहब अचे मुआरे खे विझारे को सिधो करीस त माण्हू थुकूं न अचे मूंखे हणनि हिन खे को अतड़ो ठाहू को हणजां अचे जनाज़े जो टाइम साईं मौलवी साहब निमाज़ पढ़ ऐं ख़ुदा जा बाना इहो मौलवी न हुजे त ॿुधाए त तुंहिंजो जेको मोहल्लो आहे न इहो क़बर ताईं कहिड़े हाल में पहुचे सोच त सही इन आलिम दीन जी ख़िदमत कर इन्हनि जी इज़त कर जेकॾहिं इहे निकाह न पढ़नि त तुंहिंजी घरवारी तोला हलाल थींदी जवाब ॾे दीन वारनि जी इज़त कर ख़ालिसतन जेका ॻाल्हि करण पे चाहियमि मुंहिंजे मुर्शिद सजण साईं जो पैगाम अथई पंहिंजे घरवारीअ सां प्यार कर वरी थो चवई पंहिंजे घरवारीअ सां प्यार कर जेके ॻाल्हि न वणंदी उन खे पेट में वलहोटो पवंदो त उथां हाणे हे फ़क़ीर पंहिंजे ते चढ़ियो आहे लेकिन सच थो चवई ओ मुस्लमान सुभाणे तूं बि पंहिंजे नियाणियुनि वारो थींदे जे तूं चाहीं थो त तुंहिंजूं नियाणियूं इज़त जी ज़िंदगी गुज़ारीनि तावीज़नि जे करे कंहिं मुलनि जे पुठियां न डुकनि त पोइ यार तूं बि पंहिंजे ज़ाल खे मुलनि ॾे वञण ते मजबूर न कर अॼु जे तूं पंहिंजे ज़ाल खे ॾुखियो कंदे रोई पंहिंजे पीउ खे भाउ खे दाह ॾींदी उहे मुले ॾे न वेंदा ॿियो काॾे वेंदा मुलो बॻियो ज़ालिम कारी छुरी खयो वेठो आहे चवंदो हल भेणा जा पुट वारो कर कारी मुर्गी खणी आ कारो ॿकर खणी आ हिते बुतनि जा हन ढेर ढेर ओ मुला ख़ुदा जो ख़ौफ़ कर
ओ तावीज़न वारा खुदा जो खौफ कर, खुदा खां डिॼ। अल्लाह जे मखलूक के वेढ़ाइण वारा ऐं अल्लाह जे मखलूक के वेढ़ाए पंहिंजी रोज़ी करण वारा, रोज़ी जो ज़ामिन मुंहिंजो रब आ, रोज़ी ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह आ। तावीज़न ते रोज़ी कान्हे का, घुर उन खां जेको ॾींदो आहे त हिसाब कंदो ई कोन्हे को। थोड़ी तकलीफ़ दे भॼ मुले दे मथे में सूर थे तावीज़ पियो आ, हो बि चंड्रो अॻियां अहिड़ो ठहियो वेठो आ चवंदो चङो थो पहुते। भला को पाड़े में दुश्मन ते ख़बर अथसि त हर कंहिंजा ॿ दोस्त ॿ दुश्मन त हूंदा आहिनि। वठ कारा कमरे खे पक मूंखे हुन सौट मुंहिंजी तावीज़ विधान, मूंखे मामे तावीज़ विधान, रिश्ते ते कोन ठहियासीं इन तावीज़। अड़े छा आहे तावीज़न में, कुझु कोन्हे को, जंहिंखे रब रखे उनखे कोई न चखे। मुलो तोखे छा ॾींदो, कुझु कोन ॾींदो मुलो। जेॾी महिल ॾुख पहुचनी, परेशानियूं पहुचनी, देर न कर, मुसल्लो विछा, हेॾहूं न्याणीअ खे विहार, हेॾहूं पुट खे विहार, पंहिंजे बचड़नि खे विहार, मुसल्लो विछाए चओ मुंहिंजा करीम रब जहिड़ा हूं तहिड़ा तुंहिंजे महबूब जा उम्मती हूं, करम कर। ॾिस त मुंहिंजो करीम रब तो ते करम कीअं थो करे। पर जे ईअं न कंदे, अॼु पराईअ न्याणीअ खे ॾुखियो कयो अथई, सुभाणे तूं बि न्याणियुनि वारो थींदे। ख़बर उन महिल पवंदई जेॾी महिल तुंहिंजी न्याणी परिणिजी वेंदी ऐं तुवारो जेको न्याणो सदोरो पुट जेॾी महिल उनखे अखि ॾेखारींदो ऐं तुवारी न्याणी कंधु हेठि करे ईंदी, अचे चवंदे अम्मा छा थियो अथई, ऐं हुन रोअणु शुरू कयो, तुंहिंजा पघर वहंदा। अम्मा ॻाल्हि त कर, बाबा हे जेको चंड्रो ॾिनो अथई न, इन चंड्रे त ऊंदह करे छॾी। अम्मा बसि वञा थो, मौली साहब अहिड़ो को तावीज़ ॾे मुंडी से जो कुझु ई न, बसि कुकुड़ लॻो पियो हुजे। मुलो पाण त ॾिस त घर में घणा थो टाइम ते खाए, जेको तुंहिंजे खे थो मुंडरे। ओ मुस्लमान, खिल भले पर यादि रखी छॾ, खिलंदे खिलंदे सजण साईं जे ग़ुलाम जो पैगाम ॿुधी छॾ। कणक पोखे जोर केर बि कोन खणंदो, जेको वण पोखींदो हो कमद कोन खणंदो, कमद पोखे सारियूं कोन खणंदो। अॼु तुंहिंजे घर में जेका तुंहिंजी ज़ाल आ, उहा कंहिंजी न्याणी आ, तूं उनखे इज़त ॾे, तूं उन सां प्यार कर, तूं उनखे इज़त जी ज़िंदगी ॾे। मुंहिंजे रब जो वाइदो आ, खोल क़ुरान खे, हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। नेकीअ जो बदिलो नेकी थई। अॼु तूं पंहिंजे घर वारीअ सां प्यार कर, उनखे इज़त ॾे, उनखे जानी करे सॾु कर, मुख़्तलिफ़ प्यारनि लक़बनि सां उनखे सॾु। ॾिस त तुंहिंजो घर जन्नत थिए थो या नथो थिए। अॼु तूं कंहिंजे न्याणीअ खे प्यार ॾींदे, जॾहिं उनखां अबो अमा पुछंदा अम्मा ॾे ख़बर वरियाम कीअं तोसां, अम्मा मुंहिंजो वरियाम कहिड़ी ॻाल्हि थी करी, वात में खाए पोइ तो पहिरीं मूंखे थो खाराए, त ससु सहुरो छा चवंदा, ओ मुंहिंजा मौला असांजे न्याणे खे आबाद कजां। दुआ कंदा या कोन कंदा? पोइ जेॾी महिल ससु सहुरो दुआ कनि, अबो अम्मा दुआ कनि, त तुंहिंजो घर आबाद थींदो या वैरान थींदो? आबाद थींदो। हिकिड़ी ज़ाल सां प्यार कंदे मुसीबतुनि खां बची वेंदे, घर जन्नत थी वेंदे। जेॾी महिल वेंदे ॾुख हूंदो सुख हूंदो, ज़ाल चवंदी फिक्र न कर, मां तोसां गॾु आहियां इंशा अल्लाह ताला। जंहिं घर में ज़ाल ऐं मुड़ुस जो प्यार हूंदो उते बच्चा बि सुहिणा पैदा थींदा, ॿाहिरि निकिरंदा सुहिणी ॿोली ॿोलींदा। अञा ईअं थो चवई, ओ मुस्लमान, पंहिंजे ज़ाल खे साईं करे सॾींदो कराए। तूं ज़ाल खे साईं कर, ज़ाल तोखे साईं करे। जॾहिं न बचड़ा तुंहिंजा वॾा थींदा त उहे बचे ईअं चवंदा, बाबा बाबा तो वारो साईं हेॾे वियो आहे। जॾहिं न तूं ज़ाल खे साईं करे सॾु कंदे त तुंहिंजे न्याणीअ खे बि उनजो मुड़ुसु साईं करे सॾु कंदो। सुहिणो पसुल पोख इंशा अल्लाह ताला। इहा पोख पोखींदे मुंहिंजो मदीने वारो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंदो, तुंहिंजो घर हिते दुनिया में ई जन्नत बणिजी वेंदो। जॾहिं तुंहिंजो घर जन्नत बणिजी वियो, तुंहिंजा बचड़ा नेक थी पवंदा, बचड़ा नेक थी पवंदा, पोइ जन्नत होॾे छो, हिते ई तुंहिंजो घर जन्नत बणिजी वेंदो। ॻाल्हि सम्झ में आई? भला जे चवां त हथ मथे खणी वाइदो कयो त वाइदो कंदो न, इहा ॻाल्हि ॾुखी। भला हथ मथे न खणो, छो त अल्लाह ऐबन जो ढकींदड़ आहे। हुकुम बि त ऐब ढक। भला दिलि में रुॻी वाइदो कयो त इंशा अल्लाह ताला अॼु खां पोइ असां पंहिंजे घर वारनि सां सुहिणो वर्ताव कंदासीं।
उन्हनि खे गारियूं कोन ॾींदासीं, उन्हनि जे मुंहं ते चमाटूं कोन हणंदासीं, उन्हनि खे अबे अम्मा जा नाला वठी ताना कोन ॾींदासीं, सुहिणे नाले सां सॾींदासीं। मुंहिंजा दोस्त तूं पंहिंजे दिलि में वाइदो कर, हिन सॼण साईं जे ग़ुलाम फ़क़ीर आशिक़ राजपर ताहिरीअ जो ही जुमिलो बि तूं दिलि जे गहराइनि में लिखी छॾ। जेकॾहिं महीने जे अंदरि तुंहिंजे घर में चारई कुंडुनि खां ख़ुशियूं न थियनि त पोइ मुंहिंजो नालो बि लाहे पोइ चइजां त हे सॼण साईं जो फ़क़ीर नाहे। मुंहिंजा दोस्त ही नुस्ख़ो आज़माए त ॾिसी यार, ख़र्च त कोन अथई, मुफ़्त में नुस्ख़ो अथई। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुफ़्त जो नुस्ख़ो अथई। इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो त आज़माईंदो त फ़ाइदो थींदो। जंहिंखे फ़ाइदो न थींदो, जेको आज़माए वठो, वीचारे खां दाह निकिरी वई, हुनखे ख़बर ई त मुंहिंजो हशर त ॾाढो अॻे ई पुछड़ो थो थिए, हाणे अलाए छा थींदो। अल्लाह ताला उन ते रहम कंदो। नालो कोन थो खणा, निहार जो न, उन कंधो हेठि रुॻी कयो आहे, बसि वधीक ॻाल्हि कोन थो कयां मां। अल्लाह ताला उन जो बि ख़ैर कंदो। मुंहिंजा दोस्तो, खिलंदे खिलंदे वॾो दीन जो पैगाम मिली वियो तव्हांखे। अल्लाह ताला मरहूम ग़ुलाम रसूल जी क़ब्र खे जन्नत